हाँ बस बस तव्हां फोन न रखो, तव्हांजी मदद असां न कंदासीं त केरु कंदो? पंहिंजे न पंहिंजनि जी मदद करना आहे न। बस मां पैसा तव्हांखे वठी करे न त तव्हांखे पैसा मां वठी थो ॾियां, बसि तव्हां फोन चालू रखो। हाँ पैसा मां ॾींदसि तॾहिं त तव्हां सुठा सुठा उहो ठाहींदा हो न शादीअ में। रखो। हा न त चालू रखजो न। ठीकु आहे। लटूड़ो। हाँ लटूड़ा, कहिड़ा हाल अथई? अरे यार तुंहिंजा ॿार जी शादियूं थी वयूं, ॿार हनीमून मनाए करे मोटी आया, पर मुंहिंजा पैसा न मोटिया। यार पैसा दे न, तुंहिंजी शादी थी वई, ॿिए जी शादियुनि में त मदद करा न। असां त कमायूं न था कि ॿिए जी शादी में मदद करूं। हाँ पैसा असां न त दावतियूं करो, गोल गप्पा ठारायो, भला ठारायो, असां त खाई ईंदा हली आहियूं ऐं असांजा पैसा त ॿुॾी था वञनि तव्हां वटि। बस 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 तव्हांजे कारण त मरूं था न असां। हाँ तव्हांखे शर्म त आहे कान, बेइज्जता ॿुॾी न त मरो न। बस का जल्दी पैसा ॾींदासीं। ध्यानु यार, पैसा असांखे ॿियनि खे बि त ॾियणा न। भला भला खाई वठी था वञो, दावतियूं पैसनि खां ॿियनि खां उधार वठी पैसा शादियूं था करो, शर्म नथी अचेव? बस सोचो नथा तव्हां।